अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अज 10 जमादिल अव्वल 1446 हिजरी 1447 हिजरी बेमुताबिक 2 नवंबर 2025 गोठ हाजी मोहम्मद सालिह कल्लो नज़द कंडियारो उस्ताद अली अकबर पांजे वालिद ऐं ॾाॾे जे सवाब जे लाइ ही प्रोग्राम रखरायो आहे। अल्लाह साईं खां दुआ है अल्लाह ताला उन जे वालिद ऐं ॾाॾे जी बख़्शिश फरमाए ऐं समूरा मुसलमान मर्द औरतूं जेके दुनिया छॾे आहिनि रब्बुल आलमीन समूरनि जी बख़्शिश फरमाए उन्हनि ते रहम फरमाए। ही जहान फानी जहान हिन में न को केर रहियो आहे न को केर रहंदो। हिन जहान में जेको असां रहूं था ही मुसाफ़िर खानो आहे। जहान कुल 5 आहिनि। असां हिन वक्त दुनिया में 3 जहान में हलूं था। अञा 2 जहान अॻिते ईंदा। 2 जहान पोइ ते छॾे आया आहियूं। 3 में हलूं पिया था ऐं 2 जहान अॻिते ॿिया बि ईंदा। 2 जहान कहिड़ा छॾे आया आहियूं। हिकिड़ो आलम अरवाह। आलम माना जहान, अरवाह माना रूहन। आलम अरवाह माना रूहन जो जहान। पहिरियों रूहन जे जहान में आसीं। उन खां पोइ असां आलम बतन में आयासीं। बतन माना पेट। आलम माना जहान माना अम्मड़ जे पेट जे जहान में हुयासीं। उन खां पोइ ही आलम दुनिया माना दुनिया जो जहान। ही 3 जहान। हिन जहान खां पोइ अॻिते 2 जहान ईंदा। हिकिड़े जहान जो नालो आहे आलम बरज़ख। आलम कबर माना कबर जो जहान। बरज़ख जो जहान। बरज़ख माना पर्दो। हिन जहान खां पर्दो अची। 5 नंबर ते आलम आखिरत। आखिरत जो जहान वो आखिरी जहान हो। बस उन खां पोइ वरी न थी। हिकिड़ो आलम अरवाह, आलम बतन, आलम दुनिया, आलम बरज़ख, आलम आखिरत। इन्हनि जहाननि जा बयान कुरान शरीफ में बि आहिनि। ही विचूं जहान। हाणे जेके पोइते 2 जहान अचनि था उन्हनि जे कामयाबी ऐं नाकामयाबी जो तरीक़ो अमल हिन जहान में रखियो। हिन जहान में साणी जेके शयूं कंदासीं उन्हनि जो अॻिते हली हिसाब थींदो। पहिरियां जेके जहान हुया उन्हनि जो हिसाब न थींदो। अमर जे पेट वारे जी पुछा न थींदी। आलम अरवाह जी पुछा न थींदी। असां खां पुछा थींदी हिन जहान में जेको असां रहियासीं छा कयोसीं, कहिड़ा अमल कयासीं। नमाज पढ़ीसीं न पढ़ीसीं, रोज़ा रखियासीं या न रखियासीं, कुरान के टाइम ॾिनोसीं या न ॾिनोसीं, गुनाह कयासीं, इन्हनि जी पुछा थी अॻे जहान।
तंहिंजे करे असां ई तव्हांखे हिन जहान में पाण खे सवारणो। कुरान में अल्लाह फरमाए वमन अरादल आखिरत वसअ लहा सअयहा वमन अरादल आखिरत वसअ लहा सअयहा वहुव मुमिन फौलाइका कान सअयुहुम मशकूरा। अल्लाह से फरमाए जे कोई न जहान में रही करे आखिरत जो इरादो करे आखिरत जो पहिरें नंबर ते इन ॻाल्हि जो सभिनी खे बाबा आखिरत जे हलण जो इरादो आहे न जा अहिड़ो को असां मां आहे माण्हू कंहिंखे इरादो न आहे त मूंखे आखिरत ॾे न आहे हलणो। मोमिन जी अल्लाह कुरान में सिफ़त बयान फरमाई आहे वबिल आखिरति हुम यूक़िनून। आखिरत ते मोमिन यकीन रखंदा आहिनि त आखिरत जो जहान बरक जहान। कुरान शरीफ जे सूरत बकरा जे पहिरें रुकू वबिल आखिरति हुम यूक़िनून। अल्लाह से फरमाए ये ईमान वारा ये मोमिन सालिया बाना आखिरत ते यकीन रखंदा दुनिया में रही करे। वमन अरादल आखिरा पहिरें नंबर ते अल्लाह फरमायो जेको आखिरत जो इरादो रखे तो वसअ लहा सअयहा ऐं आखिरत जे लाइ कोशिश करे तो कोशिश उन जे मुताबिक आखिरत लाइ कोशिश रुगो इरादे करण सां न थींदो कोशिश कयो अल्लाह तो। हिकिड़ो माण्हू बाबा कराची हैदराबाद वञण जो रुगो इरादो रखे इरादे सां बीजो हलियो ईअं पाण ई हलियो ईंदो बस इरादो पियो थिए इरादे सां गॾु वरी कोशिश बि करणी आहे किरायो बि खणणो आहे वञणो बि आहे हितां निकिरणो आहे पोइ वेंदो। आखिरत जो असां ई तव्हांजो इरादो बि हुजे त मूंखे मरणो आहे इहो इरादो हर हिक जो उन सां गॾु वरी अल्लाह तो फरमाए कोशिश बि कयो आखिरत जे लाइ। नबी सोने फरमायो अद्दुनिया मज़रअतुल आखिरा ही दुनिया जो जान आखिरत जे लाइ पोख जो जहान अथव। जीअं दुनिया जे अंदरि असां जेका पोख पोखींदा आहियूं उहा ई लुणंदा आहियूं त नबी सोने फरमायो अद्दुनिया मज़रअतुल आखिरा ये दुनिया जो जान आखिरत जी पोख अथव जेका पोखियो दुनिया जे अंदरि बनीअ में असां जेका शइ पोखींदासीं उहा ई लुणंदासीं। सारियूं पोखींदासीं त सारियूं खणंदासीं चांवर खणंदासीं वोण पोखींदासीं त फुटियूं खणंदासीं कणक पोखींदासीं त अन्न खणंदासीं जेका शइ पोखबी त उहा साईं तव्हांजी उहा समरो तयारु थींदो नतीजो तयारु थींदो त आखिरत जे लाइ बि अल्लाह तो फरमाए फमन यअमल मिस्क़ाल दर्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्क़ाल दर्रतिन शर्रन यरा। बीजाते फरमाए मन कान युरीदु हर्सल आखिरत नज़िद लहू फी हर्से वमन कान युरीदु हर्सद दुनिया नुतिही मिन्हा वमा लहू फिल आखिरत मिन नसीब। अल्लाह ताला 25 पारे में सूरत शुरा जे 3 रुको में फरमाए दो मन कान युरीद हर्सल आखिरत नज़िद लहू फी हर्से जेको बानो जेका बानी आखिरत जो इरादो करे थी मन कान युरीद हर्सल आखिरा यानी आखिरत जी पोख जो इरादो करे आखिरत जी पोख अल्लाह तो फरमा हर्स माना पोख। आखिरत जी केड़ी पोख है पहिरें नंबर ते ईमान अमल सालिह नमाज यो फसला नमाज आखिरत कुरान में अल्लाह बुधायो आ नबी सुने रोजो पोख है आखिरत तिलावत पोख है आखिरत जिक्र अज़कार पोख है आखिरत
छो त अल्लाह कुरान में तो फरमाए मन कान युरीदु हरसल आखिरत नज़िद लहू फी हरसे, जेको आखिरत जी पोख उहा पोखींदो त अल्लाह तो फरमाओ उन जे पोख के वधाईंदासीं, एॾो वधाईंदासीं, एॾो वधाईंदासीं। हिकिड़ी नमाज पढ़ंदो, नबी सुणे फरमा हिकिड़ी नमाज पढ़े, ॿी नमाज पढ़े, टी नमाज पढ़े, 5 नमाज़ूं पढ़ंदो, साईं फरमा उन जी पोख में केतिरो वाधारो थींदो, 5 नमाज़ुनि जो सवाब 50 नमाज़ुनि जो मिलंदो। ऐं हिकिड़ी नमाज जो सवाब नबी सुणे फरमा जमा सां जेकॾहिं अची पढ़ंदो, हिकिड़ी नमाज जो सवाब 27 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो। हाणे 5 नमाज़ुनि जो सवाब 50 नमाज़ूं, वरी हिक नमाज जो सवाब नबी सुणे फरमायो 27 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो। हाणे 50 ऐं 27 पाण में सर्फ कयो त केतिरो न सवाब खणे थो। 5 वक़्तनि जो सवाब 50 वक़्त, छो त अॻियनि उम्मतुनि ते 50 वक़्त नमाज़ फर्ज़, हिन उम्मत खे हिननि 5 जो नमाज जो सवाब 50 वक़्त जो, वरी 50 वक़्त में हिक नमाज जो सवाब 27 नमाज़ुनि जो जमा सां पढ़े, केतिरो सवाब हासिल कयो, केतिरो सवाब तो खटे। इहा आहे आखिरत जी पोख। वरी रुगो नमाज न आहे, नमाज सां गॾु वुज़ू कई त वुज़ूअ जो सवाब मिलंदुसि अलॻि। साईं फरमा जेको वुज़ू करे थो, हिन जे मुंहं में जेके गुनाह थिया वुज़ूअ जे बरकत सां उहे गुनाह छणी था। हदीस आहे हथनि सां जेके गुनाह थिया, हथनि धोइण सां गुनाह छणनि था। अखियुनि सां गुनाह, नक सां गुनाह, कननि सां गुनाह, ज़बान सां गुनाह, गुरड़ियूं कई, नक खे पानी ॾिनई। हदीस है साईं फरमायो उन जा गुनाह छणनि था। बाहूं धोतई, पेर धोतई, मथे जो मसो कई, वरी पेर धोतई, पेरनि सां जेके गुनाह था इहे छणनि था। इहे छा सां? वुज़ूअ जे बरकत सां। ऐं क़ुरान में अल्लाह फरमाए नमाज जे करे गुनाह वरी अलॻि छणंदा, नेकियूं अलॻि मिलंदियूं, गुनाह अलॻि था छणनि। नमाज हिकु हदीस ॿुधायूं, साईं फरमायो फज़ाइल अमाल में हदीस लिखियल, अहिड़ो माण्हू जो हुन जे घर ऐं कारखाने जे विच में 5 नहरूं आहिनि, या ॿी हदीस में अचे थो हिकिड़ी नहर आहे पर हुन में रोज़ानू 5 दफ़ा विझे थो, या 5 नहरुनि में विझे थो 5 दफ़ा। नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ॿुधायो मुंहिंजा मोमिन हो, मुंहिंजा ईमान वारा उम्मतियो त हिन जे जिस्म ते का मेराण रहंदी या न रहंदी। त साईं फरमाए जेको 5 वक़्त पाबंदीअ सां नमाज़ पढ़ंदो उन जे जिस्म मां मेराण गुनाहन वारी ईअं ख़त्म थी वेंदी, ईअं ख़त्म थी वेंदी। साईं मिसाल ॾेई करे सम्झायो, साहबा फरमाईंदा सियारे जी मौसम हुई, हिकिड़े वण जे टारीअ खे साईं लोॾियो। सियारे जे मौसम में वणनि जा पन सुकी वेंदा आहिनि, छणंदा आहिनि। साईं टारीअ खे हथ सां लोॾियो, पन वण मां छणी पिया। नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं ईमान वारो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे उन जा उज़वनि जे अंदरि जेके गुनाह थींदा ईअं छणी ख़त्म थींदा आहिनि, जीअं वण जे टारीअ जा पन छणी ख़त्म थी विया, ईअं मोमिन जा गुनाह छणी करे ख़त्म थी वेंदा। क़ुरान जी आयत ॿुधायां, सूरत हूद उन जे 10 रुको में अल्लाह फरमायो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात। अल्लाह तो फरमाए बेशक नेकियूं, इन्नल हसनात, हसनात जमा हसनतुन जो, हसनात माना नेकियूं, सुणा कम, भला कम जेके अल्लाह ऐं अल्लाह जा रसूल ॿुधाया आहिनि भला कम आहिनि। अल्लाह तो फरमाए बेशक नेकियूं सुणा कम युज़हिबन सय्यात, सय्यात जमा सय्यतुन जो, सय्यतुन माना बुराई। अल्लाह कुरान में फरमाए दो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, बेशक नेकियूं
बुराइन के खत्म करे छॾींदियूं आहिनि। बानौर को नेकियूं कंदा वेंदव मां तव्हांजा गुनाह खत्म कंदो वेंदुसि। कुरान शरीफ साफ़ लिखियो पर नेकियूं कयूं त गुनाह छॾनि वुज़ू करण जे करे। हदीस पाक जे अंदर अचे थो नबी साईं फरमायो जेको माण्हू मर्द मोमिन वुज़ू करे मस्जिद जे तरफ़ अचे थो इहो ईअं सम्झो त इहराम ॿधी करे काबतुल्लाह ॾे वञी रहियो आहे। हिक हिक कदम ते साईं फरमाए नेकी मिलंदी। हिक हिक कदम ते गुनाह छॾण। खुश नसीब आहिनि उहे नमाज़ी जेके 5 वक़्त मस्जिद में वञनि। कंहिंजा कदम सिनेमा ते वञनि, कंहिंजा कदम कुतनि ऐं रिछ जे वेड़ ते वञनि, शर्तुनि ते वञनि, गुनाह जे कम ते वञनि। पर उहे कदम जेके मस्जिद जे अचनि था मस्जिद बि उन्हनि जे लाइ क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदी। ऐं उहे ज़मीन जा टुकड़ा बि शाहिदी ॾींदा जंहिं ज़मीन जे टुकड़नि ते पंहिंजा कदम खणी करे अल्लाह जे घर ॾे अचे थो। अचण जे करे नबी साईं फरमा हिक हिक कदम ते केतिरियूं नेकियूं खटींदो आहे। अॼु असां निमाज़ छॾे क़ुरान में अल्लाह जहन्नम जो जेको ज़िक्र कयो आहे न उहो जहन्नम जो इहो ज़िक्र कयो अथई त पहिरियों जहन्नमी चवंदा असां निमाज़ न पढ़ी। फी जन्नाती यतसाअलून जन्नती हिक ॿिए खां सुवाल कंदा फलाणो शख़्स असां सां गॾु हूंदो नज़र ई कोन थो अचे काॾे वियो आहे। पुछा पुछंदा हलो ॾिसूं जहन्नमिन खे अचे थो नज़र ॾिसंदो त जहन्नम सड़े पोइ हुन सां ॻाल्हाईंदो अल्लाह हुनखे ॻाल्हाईंदो मा सलककुम फी सक़र कहिड़ी शइ तव्हांखे न सकर में जहन्नम में वठी आई आहे। उहे जहन्नमी जवाब ॾींदा पहिरियों जेको पंहिंजो कुसूर ॿुधाईंदा पहिरियों जेको पंहिंजो गुनाह ॿुधाईंदा लम नकु मिनल मुसल्लीन। दुनिया जे अंदर होटलुनि जा सॾ थींदा सिनेमा ते सॾ थींदा कुतनि ऐं रिछनि जे वेड़ जा ऐलान थींदा असां उॾाईंदासीं। लम नकु मिनल मुसल्लीन आज़ान आई पर मस्जिद जे नमाज़ पढ़ण न वियासीं। पहिरियों गुनाह इहो। अॼु असांजूं घणियूं नमाज़ूं रोज़ानो वञनि। शैतान हिकिड़ो सजदो न कयो। अल्लाह शैतान खे घणनि सजदनि जो हुकुम कयो हिकिड़े जो। अल्लाह फरमायो सजदो कयो मुंहिंजे आदम। इहो सजदो अल्लाह खे पर आदम अलैहिस्सलाम खे क़िबलो बणायो। अल्लाह फरमाए सजदो कयो शैतान जो मां सजदो न कंदुसि। अल्लाह साईं कुरान में फरमाए फसजदल मलाइकतु कुल्लुम अजमऊन इल्ला इब्लीस इस्तकबर व कान मिनल काफिरीन। अल्लाह साईं फरमायो मलाइकनि खे हुकुम कयोसीं उसजुदू लिआदम आदम खे सजदो कयो फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन समूरन मलाइकनि सजदो कयो इल्ला इब्लीस सजदो न कयो। इस्तकबर अल्लाह तो फरमाए तकब्बुर कई वॾाई मां न कंदुसि सजदो हिकिड़ो सजदो न कई। अल्लाह फरमाए फखरुज मिनहा फइन्नक रजीम निकिरी वञ न आसमान। शैतान जे लाइ रिवायतुनि में चए एतिरी इबादत कई 6 लख वरिय शैतान इबादत 6 लख वरिय ज़मीन ते को बि टुकड़ो शैतान न छॾियो जिथे अल्लाह खे सजदो न कयो। तकब्बुर रहंदो ज़मीन ते पोइ अल्लाह इज़त ॾिन शैतान खे कहिड़ी त मलाइकनि सां गॾु रहाई। एॾी इबादत कई जो अल्लाह शैतान जिन्ननि मां पैदा कयो माना जिन्ननि जे जिन्स जो आहे मलाइकनि जे जिन्स जो कोन्हे जिन्स जिन्ननि जी आहे। पर इबादत एॾी कई इज़त अल्लाह एॾी ॾिनसि जो मथे घुराईंसि आसमाननि ते रहाईंसि शैतान खे इबादत एॾी कई।
पोइ अल्लाह ताला उनखे आज़मायो, इम्तिहान वरितईं। मलाइका आया सभई, अल्लाह फरमायो मुंहिंजे आदम खे सजदो कयो। फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन, समूरन जो समूरन मलाइकनि आदम खे सजदो कयो। क़ुरान थो ॿुधाए, इल्ला इब्लीस, इब्लीस न कयो। इस्तकबर वकान मिनल काफिरीन, अल्लाह तो फरमाए तकब्बुर कई, इनकार कंदड़नि मां थी। अल्लाह सही फरमाए क़ाल या इब्लीस मा मनअक अल्ला तस्जुद, ए इब्लीस केड़ी शै तोखे रोकियो जो तो सजदो न कयो। मूं अल्लाह तोखे हुकुम कयो, अमर तुक, मां तोखे हुकुम कयो तो सजदो न कयो, केड़ी शै तोखे रोकियो। इब्लीस चयो अना खैरुम मिनु खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन। शैतान चयो मां भलो आहियां, मूंखे तो बाहि मां पैदा कयो, हिनखे तो मिट्टीअ मां पैदा कयो। मिट्टीअ खे लताड़बो आहे, रोशन हूंदी आहे, बाहि खे ॿार ॿुध आस पास खे रोशन कंदी, मिट्टीअ खे माण्हू लताड़ींदो आहे पियो। इन हल्की शइ खे मां भलो कीअं सजदो कयां, तकब्बुर कीअं। अल्लाह सही फरमाए फखरुज मिनहा फइन्नक रजीम, निकिरी वञ इन्हनि आसमाननि मां, तू तड़ियल आहीं, तू मुंहिंजे हुकुम खे न ॾिठो। व इन अलैका लानती इला यौमिद्दीन, मुंहिंजी तो ते क़यामत ताईं लानत। त मूं अर्ज़ पे कयो इब्लीस खे घणनि सजदनि जो हुकुम, हिकिड़े जो। ऐं असां ई तव्हांखे रोज़ानो घणनि सजदनि जो हुकुम आहे। 5 वक़्त निमाज़ में सजदा ॻणियूं वञूं, पोइ असां ई तव्हांजे रोज़ानो एॾी नाफ़रमानी कंदासीं त पोइ अल्लाह जे दर मां तड़जी वेंदासीं। इन करे 5 वक़्त निमाज़, इहा आख़िरत जी पोख अथव। हदीस में अचे थो अमलनि मां सभ खां पहिरियों अमल फर्ज़ निमाज़ थी, ऐं क़यामत जे ॾियारे अमलनि मां ईमान खां बाद सभ खां पहिरियों जे पुछाणो थींदो त निमाज़ जो थींदो। नबी सोने फरमायो, साईं फरमायो जुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलाह, मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जो ठार निमाज़ में आहे। जेको 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, पंहिंजे नबीअ जूं रोज़े अतहर में अखियूं ठारे थो, ऐं जेको निमाज़ नथो पढ़े पंहिंजे नबीअ जूं अखियूं नथो ठारे। नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में 2 कम कजो त क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे लाइ 2 कम कंदुसि। हिकु त 5 वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़ी अचिजो। निमाज़ पढ़ण जे करे साईं फरमायो मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारक सां हौज़े कौसर नसीब थींदो। निमाज़ पढ़ण जे करे साईं जे हथनि मुबारक सां हौज़े कौसर नसीब। हदीस में हौज़े कौसर कंहिंखे मिलियो? हिन उम्मत खे मिलियो। अल्लाह ताला उन जो क़ुरान में बयान फरमायो इन्ना अतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन शानियक हुवल अबतर। अल्लाह फरमाए बेशक मुंहिंजा महबूब असां तोखे कौसर अता कयो। कौसर पोइ उन जे शुक्राने में छा कर, फसल्लि, निमाज़ पढ़, निमाज़ पढ़। असां निमाज़ खे छॾे ॾिनो। साईं फरमायो क़यामत जे ॾियारे मां सुञाणींदुसि। हिकु त 5 वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़ी अचो, तव्हांजा इहे वुज़ूअ वारा उज़वा ईअं चमकंदा जीअं 14 जो चंड चमकंदा। वुज़ू अॻियनि उम्मतुनि ते बि हुयो, निमाज़ अॻियनि उम्मतुनि ते बि हुई, पर उन्हनि जा उज़वा न चमकंदा। उज़वा चमकंदा त सिर्फ़ु नबी साईं जे उम्मत जा चमकंदा। हालांकि उन्हनि ते 50 वक़्त फ़र्ज़। साहब अर्ज़ कसें कीअं सुञाणींदो? साहबनि खे नबी साईं सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई सम्झायो। ए सहाबियो, 1000 घोड़ा बीठा हुजनि, उन मां मालिक पंहिंजा परे खां घोड़ा कीअं सुञाणींदो? सभिनी जा गॾियल घोड़ा आहिनि, पर उन्हनि में हिकिड़ा 50 घोड़ा अहिड़ा आहिनि जंहिंजो मुंहुं बछो आहे, 4 पेर बछा आहिनि, ॿियो जिस्म कारो अथनि। इन्हनि खे मालिक परे खां सुञाणींदो या कोन सुञाणींदो?
साईं फरमा 5 वक्त नमाज पढ़ंदो तव्हांजो मुंह तव्हांजो बाहूं तव्हांजा ॿई पेर तव्हांजो मथो ईअं चमकंदो जे 14 जो चंड चमकंदो आहे हूंदियूं त सभिनी नबियनि जूं उम्मतूं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लाख नबियनि जूं उम्मतूं हूंदियूं उन्हनि में हीअ उम्मत बि गॾु हूंदी साईं जन मां फरमायो नमाज जी निशानी इहा थींदी जो उन्हनि जा इहे उज़वा चमकंदा परे खां मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञाणी दुस्ते मुंहिंजा उम्मतीन हथ मां हथ वठी करे हौज़े कौसर ते वठी वेंदो मान हौज़े कौसर जो पाणी साईं जन फरमा खीर खां वधीक अछो हूंदो माखीअ खां वधीक मिठो हूंदो हिकिड़ो ढुक पियंदो त 1000 साल उन ई न लॻंदो नबी साईं पोइ उनखे जन्नत में छॾे 5 वक्त जेको नमाज़ ऐं ॿियो अक़ीदो तौहीद वारो रखी अचिजो शिरक न कजो त मुंहिंजी शफ़ाअत मिलंदी हदीस में आसां फरमायो लिकुल्लि शैइन अलमुन व अलमुल ईमान अस्सलाह हर शइ जे लाइ निशानी हूंदी आहे पर साईं फरमाए ईमान जी निशानी नमाज ईमान जी निशानी नमाज नमाज जेको पाबंदीअ सां दुनिया में पढ़े थो पाबंदीअ सां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन मुंहिंजे उम्मती या उम्मतियाणी खे जॾहिं क़ब्र में रखियो वेंदो आहे कंहिंखे जेको 5 वक्त पाबंदीअ सां नमाज दुरूद शरीफ पढ़ो त हदीस ॿुधाए अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम साईं फरमाए मुंहिंजो उम्मती मर्द हुजे या औरत हुजे 5 वक्त जेको पाबंदीअ सां नमाज पढ़े तो उनखे क़ब्र में जन रखियो वेंदो आहे पोइ सुबुह जो रखोसि मंझंदि जो पूरियोस अध रात जो पूरियोस उनखे सिज ईअं नज़र ईंदो आहे ॼण त 3 पारीअ जो थोरो वञी सिज बचंदो आहे इहो टाइम नज़र ईंदुसि क़ब्र में पोइ जॾहिं मलाइका मुनकिर नकीर ते पुछण अचनि था उहे चवनि था मर रब्बुक मन नबियुक व मा दीनुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे पोइ साईं फरमायो जेको 5 वक्त पाबंदीअ सां नमाज पढ़े थो पंहिंजी अखियूं महटे करे चवे थो दऊनी उसल्ली हदीस आहे लफ़्ज़ दऊनी उसल्ली छॾियो मूंखे त मां नमाज पढ़ां मुंहिंजी नमाज क़ज़ा थिए थी सिज लहण वारो अब साईं जे फरमान ते यकीन आहे या कुरान तो फरमाए नबी साईं जे ला वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लाह ताला सूरत नजम में फरमायो वमा यंतिकु अनिल हवा मुझो महबूब पांजे मर्जी सां न ॻाल्हाईंदो आहे इन हुवा इल्ला वह्युन यूहा ज़बान त महबूब जी आहे पर इन ते कलाम मूं अल्लाह जो दुआ याने महबूब ॻाल्हाईंदो आहे त मूं अल्लाह जे मर्ज़ीअ सां ॻाल्हाईंदो साईं जन जे लाइ अल्लाह फरमायो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मुबारक मां जेके लफ़्ज़ कढंदा अल्लाह उन्हनि जो कसम एॾो महबूब साईं तव्हांखे प्यारो ॾिनई साहबा फरमाईंदा जंहिंजे पघर में एॾी ख़ुशबू हूंदी जो सॼी दुनिया जा अतर गॾु कनि पर नबी सुणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर मुबारक जे कतरनि सां उहे कॾहिं बि बीह न सघंदा वाक़िया औरत आई ग़रीबी मिस्कीन साईं पुटड़े जी शादी आहे मूंखे 2-3 पघर जा कतरा ॾियो त उनखे शादीअ ते लॻाए पाण खे लॻाए साईं फरमा जॾहिं पघर मुंहिंजे जिस्म में ॾिसी न पहुची औरत ॾिठो गर्मी मौसम जी साईं जन जे ॿाहुनि ते पघर हो का शइ खणी आई साईं मूंखे पघर जा 2-3 कतरा साहबा खे नबी साईं जे पघर सां साईं जन पंहिंजो पघर मुबारक रोड़े औरत खे ॾिनो औरत शीशीअ में बंदि करे रखियो जॾहिं पुट जी शादी कराई पुट खे बि उतां थोरो हई उनजे घरवारीअ खे भई सीरत जे किताबनि में चए थो 7 नसुलनि ते उनजे खानदान मां ख़ुशबू जंहिंजे पघर में साहबा फरमाईंदा साईं जन जे जिस्म ते कॾहिं बि असां मखे न ॾिठी मखियन बि सुञातो त ही लौलाक जो सरदार आहे ही उहा हस्ती आहे जंहिंजे करे रब्बुल आलमीन हिन जहान खे पैदा कयो
हिन हस्तीअ जे करे नबियन के नुबुवत मिली फलौला मुहम्मदुम मा खलक़त आदम वलल जन्नत वलन नार। हदीस कुदसिया साईं फरमाजे करे मां पंहिंजे महबूब हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैदा न कया, आदम के पैदा न कया, जन्नत के पैदा न कया, समूरी कायनात के पैदा कयो आ त पंहिंजे महबूब मुस्तफा जे करे पैदा कयो। अल्लाह जंहिंजे जिस्म ते करे मथे, जंहिंजे वारनि में खुशबू, रिवायतुनि में चए थो हज्जतुल वदा जे मौके ते साईं जन पंहिंजो मथो मुबारक वार लहराया, हाजी सगोरा साहबा उहे वार हिकु हिकु ॿ ॿ करे सभिनी साहबनि विरहाया, ईअं न त वार हेठि एॾी नबी साईं सां साहबा खे मोहबत हुई, एॾी मोहबत हुई जो साईं जन पंहिंजो लुआब जॾहिं हेठि उछलाइण जो इरादो कंदा हा त साहबा पंहिंजा हथ ॾींदा, उहे पंहिंजे जिस्म खे मलींदा, एॾी मोहबत। त मूं अर्ज़ु पे कयो साईं जन जे वार मुबारक जूं बरकतूं फरमाइनि था जॾहिं को बीमार थींदो हो पोइ वार पाणीअ में धोई पिसाए पिसाए रखंदासीं, पोइ उन मां पाणी कढी वरी वार खे महफ़ूज़ रखंदासीं, उहो पाणी मरीज़ खे पियारींदासीं त साईं जे वार वारो पाणी उन मां उन मरीज़ खे शिफ़ा मिली, जंहिंजे वारनि में शिफ़ा, जंहिंजे हथनि में शिफ़ा। हिकिड़ो साहबियो ने ॾाढी वार छणनि पिया, साईं जन जे साम्हूं आयो, साईं जन पंहिंजो चहिरो हेॾे फेरे वरी हेॾां अची वेठो, साईं जन हेॾे चहिरो फेरे, साईं जन फरमायो मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्वीर मुंहिंजी सूरत तोखे नथी वणे त तुंहिंजी सूरत मां मोहम्मद खे नथी वणे, ये दाढ़ी मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, सवा लख नबियनि जी सुन्नत आहे। साईं जन फरमायो मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्रु मियत शहीद। साईं जन फरमायो जंहिं हिकिड़ी मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ज़िंदा कई, उन सुन्नत के माण्हुनि छॾे ॾिनो, अमल न कयूं, साईं जन फरमायो फलहु अज्रु मियत शहीद, उनखे 100 शहीदनि जो सवाब मिलंदो, 100 शहीद। अॼु असांजे खीसनि में ॾंदण कोन्हे, मोबाइल आहे जॻह, पैसनि जे लाइ बि जॻह आहे, पेन जे लाइ बि जॻह आहे, शुनाख्ती कार्ड जे लाइ बि जॻह आहे, पर ॾंदण जे लाइ मुस्लमाननि जे असांजे खीसनि में जॻह कान्हे, जो नबी सुने जी सुन्नत ॾंदण सां पंहिंजे खीसे में। मां तव्हां खां पुछां जो ॾाढ़ी कूड़ाइण ते ख़र्च आहे या रखराइण ते ख़र्च? कूड़ाइण ते ख़र्च आहे, मुफ़्त जी नेकी नथा ॾे, मुफ़्त जी। साईं बेर शरीफ रहमतुल्लाह अलैहि वॾा, उन्हनि हिकिड़ो शख़्स आयो, उनजे मलफूज़ात में पंहिंजे ॾाढ़ीअ जो वाक़ियो थो ॿुधाए साईं जन। साईं हाले जी शरीफ में हिकिड़ो बुज़ुर्ग वाइज़ पियो करे, उनजो मूं ते असर इहो थियो जो उनजो वाइज़ ॿुधी मूं पंहिंजी इहा ॾाढ़ी रखी, वाइज़नि में असर आहे, उलमा जा वाइज़ माण्हू ॿुधे, बुज़ुर्गनि जा बयान ॿुधे, मन का हिकु ॻाल्हि हिकु वाइज़ मां सम्झ में अचे, अमल थी वञे त असांजी आख़िरत ठही। हिननि वाइज़नि जो मक़सदु इहो आहे जेके मस्जिद खां माण्हू परे आहिनि, उनजो मस्जिद सां तालुक़, जंहिंजे चेहरनि ते ॾाढ़ी न आहे उन्हनि जे चेहरनि ते ॾाढ़ी अचे, जेके बेनमाज़ी निमाज़ी बणजनि, बेदीन दीनदार बणजनि। त उन शख़्स साईं खे वाक़ियो ॿुधायो, साईं हाले जी जे अंदरि हिकु बुज़ुर्ग तक़ीर कई, हाले जी शरीफ़, मां उनजो वाइज़ ॿुधी पंहिंजे चेहरे ते अज़म के अंदरि ॾाढ़ी रखंदुसि, उन ॾाढ़ीअ जे मुतअलिक़ ॻाल्हायो, फ़ज़ाइल ॿुधाई, बयान कई, उहो साईं बुज़ुर्ग वफ़ात करे। पोइ मूंखे उन बुज़ुर्ग जी जंहिंजे तक़ीर बयान जे असर जे करे मूं ॾाढ़ी रखी, मूंखे ख्वाब में उनजी ज़ियारत थी, साईं वॾनि खे पंहिंजो ख्वाब पियो ॿुधाए, बेर शरीफ मूंखे चई पुट ॾाढ़ीअ जी पारत अथई, ॾाढ़ीअ जे करे मूंसां क़ब्र में रिआयत थी। चई जॾहिं मलाइका मूंखां पुछण आया
कब्र में रखी आ माइट मुझी अच्छी दाढ़ी अजो असा के अच्छी दाढ़ी रखी अच्छी दाढ़ी भया उम्र जे हिसाब सां माण्हू अच्छा वार थियनि त उन अछनि खे छॾे अच्छी दाढ़ी हुई सुन्नत मुताबिक दाढ़ी छो मुठ खां घटि जेका दाढ़ी आहे उहा सुन्नत न आहे त मलाइक जॾहिं आया पाण में ॻाल्हाइनि पिया अल्लाह मूंखे उन्हनि जो ॻाल्हाइण ॿुधायो चइनि पिया नबी साईं जो उम्मती आहे वरी साईं जी सुन्नत चेहरे ते सजायल अथसि वरी अथसि अच्छी दाढ़ी हाणे हिनखे कीअं उथारियो इन खां कीअं पुछाणो कयूं उतां ई मोटी आहे रब ॾे रब तुंहिंजो बानो तुंहिंजे महबूब जो उम्मती जंहिंजे चेहरे ते सुन्नत तुंहिंजे महबूब जी सजायल ई असांखे उथारण में हया हुए त हिनखे उथारियो मूंसां ॾाढी रिआयत थी पोइ अल्लाह मलाइकनि खे फरमायो हे मलाइको इन मुंहिंजे बाने खे छॾे ॾियोसि त क़यामत ताईं वञी आराम जन्नत जी दरी खोले ॾियोसि साईं ॿेर शरीफ़ वारनि खे वाक़ियो ॿुधाई पोइ साईं ॿेर वारनि रहमतुल्लाह अलैह वॾा जंहिंजे क़ब्र मां बि ख़ुशबू आई साईं जन छा फरमाए पुत्र बीर साईं जन फरमा इन ख्वाब खे मां सचो थो सम्झां वाकई क़ब्र में दाढ़ीअ जे करे वॾी रिआयत आहे दाढ़ी कूड़ाइण बाबा अंग्रेज़नि जो तरीक़ो हदीस है मन तशब्बा बिक़ौमिन फहुव मिनहुम साईं फरमा जेको माण्हू जंहिंसां पंहिंजी मुशाबियत रखे थो सूरत में ऐं सीरत में पंहिंजो चेहरो गैर मुस्लिमन वारो अंग्रेज़नि वारो करे थो नबी साईं फरमायो मन तशब्बा बिक़ौमिन फहुव मिनहुम जेको माण्हू जंहिं क़ौम सां मुशाबियत रखे थो साईं फरमायो इन्हनि मां इमाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते न आहे केतिरा ई वाक़िया साईं अब्दुल समद हाले जी रहमतुल्लाह अलैह वफ़ात मां साईं अब्दुल समद जी पाण रूबरू तकीर ॿुधी साईं जन वाक़ियो ॿुधायो ॾाढी साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह जेके साईं हालिब जी रहमतुल्लाह अलैह वॾा साईं हमादुल्लाह हालिब जी रहमतुल्लाह अलैह जा ख़लीफ़ा हुया उन्हनि जो वाक़ियो ॿुधायो उहे हज ते पिया वञनि अॻे हूंदा ॿेड़ा इहे ॿेड़नि जे ज़रिए सां माण्हू हज ते वेंदो समुंड में 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो लॻंदो पोइ सफ़र कंदे कंदे साईं ख़लीफ़ा अहमदीन जो वाक़ियो ॿुधाइनि पिया साईं अब्दुल समद हालिब जी रहमतुल्लाह अलैह जामिया मस्जिद में मां उनजी रूबरू बयान तक़रीबन 10 साल पहिरियों अञा मथे न थियो हुयसि साईं ख़लीफ़ा अहमदीन जन हज ते पिया वञनि पोइ रस्ते में हवा जो तूफ़ान आयो शोलियूं पाणीअ जूं हवा जूं लहरूं जेके हलाइण वारा ॿेड़ीअ खे सभिनी खे चवनि पिया इस्तग़फ़ार कयो तौबह कयो ही ॿेड़ियूं अहिड़े तूफ़ान में ऊंधियूं थी वेंदियूं पोइ साईं ख़लीफ़ा अहमदी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मां बि तौबह इस्तग़फ़ार जा लफ़्ज़ पढ़णु शुरू कया पंहिंजे मथे ते रूमाल ॾेई करे पे पढ़ियुमि पोइ मूंखे नबी साईं जी उते ज़ियारत साईं ख़लीफ़ा अहमदी साईं जन फरमाए ख़लीफ़ा अहमदीन ये जेके माण्हू अचनि था मूं ॾे मदीने ॾे इन्हनि खे चओ त पंहिंजे चेहरनि ते दाढ़ी रखी अचनि ऐं जंहिंखे दाढ़ी नाहे उहो जॾहिं मुंहिंजे रोज़े अतहर वटि ईंदो आहे सलाम पढ़ण जे लाइ पोइ मलाइक उते हिकिड़ो कारो कपिड़ो अॻियां ॾींदा आहिनि जो उनजी तस्वीर नबी साईं खे ॾिसण में ऐं जंहिंखे चेहरे ते दाढ़ी हूंदी आहे मलाइक परे थी वेंदा आहिनि उनजी तस्वीर साईं जन ॾिसंदा आहिनि पोइ साईं ख़लीफ़ा अहमदी रहमतुल्लाह अलैह फरमायो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कई साईं मूं ते जे एतबार न कनि त पोइ साईं ख़लीफ़ा अहमदी रहमतुल्लाह अलैह फरमाया तूं क़ुरान मथे ते खणी करे इहो वाक़ियो ॿुधाइजांइ पोइ साईं ख़लीफ़ा अहमदी रहमतुल्लाह अलैह सभिनी खे वाक़ियो ॿुधायो जंहिंजे चेहरे ते दाढ़ी नाहे इहो साईं जे रोज़े ते जॾहिं वेंदो आहे मलाइक अॻियां हिकिड़ो कारो कपिड़ो ॾेई छॾींदा आहिनि जो उनजी तस्वीर साईं खे ॾिसण में न ईंदी आहे ऐं जेको दाढ़ीअ वारो हमरा हितां रोज़े अतहर वटां किरास कंदो आहे सलाम अर्ज़ु कंदो आहे उनजी तस्वीर साईं ॾिसंदा अज़म कयो त पंहिंजे चेहरे खे नबी सोने जे सुन्नत सां सजाईंदासीं
दुआ है मुझे को चयो अल्लाह ताला पंहिंजे बारगाह में मंजूर मक़बूल फरमा आमीन।